अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके बि असांजा वीडियो ॾिसंदा आहियो। बगदाद जे पासे ॾे हिकु यतीम छोकिरो रहंदो हुयो। उनजा माउ पीउ नंढपण में ई गुज़ारे विया। पोइ हुन जेको त अचे महिनत कई, 2000 अशरफियूं हुन कमायूं गॾु कयईं जवानी ताणी। पोइ हुनखे वञिणो हुयो ॿिए पासे कंहिं कम सां। पोइ हारून रशीद जी बादशाही में उतरे हे आयो ऐं उते अची रहणु लॻो। पोइ हिनखे कंहिं कमकार सां ॿिए हंधि कंहिं हिन ॾे नियापो मोकिलियो त अचो ॾे अचे कमकार तूं अचे करे। पोइ हिन चयो हाणे इहे अशरफियूं काॾे कयां, इहे खणी बि साह नथो सघां जो ॿिए हंधि खणी वञा। पोइ हिन छा कयो जो हिन हिकिड़ी खली वरिती, उन में अंदरि हिन अशरफियूं विधियूं ऐं उन में अंदरि माखी हिन वठी माखी अंदरि विझी छॾियईं खली में अंदरि। उन खली जो जेको बूथ बंदि करे हिन जो हाणे हीअ कंहिं वटि अमानत करे रखां त सही आहे, कीअं ख़बर बि न हूंदी त हिन में अंदरि अशरफियूं विधियल आहिनि। पोइ आयो हिकिड़े ॾिठी हिकिड़ो मौलवी आहे, हिकिड़ो जंहिंजा वॾा चर्चा हुया त हीउ माण्हू भलो आहे, जिते किथे हुनजी नेकी पई हले। हिन चयो उनखे ॾिनो, चई ॻाल्हि ॿुध, मां कंहिं कम सां वञी रहियो आहियां, मूंखे तक़रीबन साल खनि लॻंदो। हे जेको हिन में माखी विधियल आहे, हे मुंहिंजी खली तूं पाण रखे छॾ, पोइ जहिड़ी मां आयुसि त मूंखे ॾिजांइ, मुंहिंजी अमानत आहे तूं वटि। हुन चयो ठीकु आहे, का ॻाल्हि कान्हे का। हुन उहा खली वठी ऐं रखे छॾी पाण वटि, कंहिं कुंड में रखे छॾी। उन मौलवी टाइम गुज़रंदो रहियो, तक़रीबन 8-9 महीना गुज़री विया। हिकिड़ी हिनखे माखी ज़रूरत हुजे हुन मौलवी खे। मौलवी ॾिठो त माखी घर में कान्हे का। हिन जो हो जेको छोकिरो मूं वटि रखे वियो हुयो माखी, ॾिसां वञी उनखे खोले भला उन मां थोरी माखी कढां, पोइ खणी वरी थोरी घणी गॾाए विछड़ींदो आहे, ॿियो वरी छा। जॾहिं हुनखे वञी जो खली खे जो खोलियईं, उन खां माखी जो कढे पियो त उन मां अशरफियूं निकिरी पई, 2-3 अशरफियूं जे ॿाहिरि किरियूं माखी सां गॾु। हिन चयो भणे हे छा, हिन में त अशरफियूं विधियल आहिनि। हिन छा कयो, सॼी खली खे हिन ख़ाली करे टोटल अशरफियूं हुन मां कढियईं ऐं माखी जेका हुई उहा बि पेवर हुई। हिन छा कयो, अशरफियूं खणी पाण रखे छॾियईं, माखी पाण खाई छॾियईं। पोइ 5-8 ॾींहं वियो शहर मां वञी ताज़ी माखी वठी उन खली में अंदरि विझी वरी उहे बंदि करे हिन रखे छॾियो कुंड ते। हिते 15-20 ॾींहं गुज़रिया, उहो साॻियो छोकिरो मोटी आयो, अचे सॾके हिन मौलवी खे त मूंखे पंहिंजी अमानत हाणे ॾे। हा बिल्कुलु अमानत न हिनखे, खली हिनखे हाणे न। हे खणी वियो घर पंहिंजे, उते वञी हिकिड़ो खोले ॾिठईं त सिर्फ़ु माखी निकिरे पई, अशरफियूं हुयूं कान। चई हे छा थी वियो। हे ओॾी महिल सिधो आयो मौलवी वटि, अचे मौलवी खे चई ॻाल्हि ॿुध, मां तो वटि अमानत करे रखे वियो हुयो त हिन में अशरफियूं विधियल हुयूं 2000, उहे हिन में कोन के काॾे वयूं। हुन चयो मूंखे का ख़बर कान का, तूं जीअं मूंखे ॾिनी खली तीअं मां रखे छॾी, तूं आहे मां तोखे ॾिनी। चई हिन में अंदरि अशरफियूं विधियल हुयूं। चई हिकु त मां तुंहिंजी अमानत रखे छॾी, साल सॼो मां संभालियो, मां त वरी मूंखे ई चोर थो वठी। चई मां त चोर नथो वठां, पर हिन में 2000 अशरफियूं विधियल हुयूं। चई तूं वटि आयूं कान 2000 अशरफियूं जो तूं मूं वटि रखे वई। आख़िरकार हिन जो बहस हलियो, इहो फ़ैसिलो वियो हुन वटि काज़िन वटि, हर कंहिं इहा ई ॻाल्हि कई त भाउ तूं हिन वटि खली रखे वई। हाणे को सबूत कयो हुयो ई कोन जो हुन जे मथां बीहे। हुन चयो मूं वटि खली रखे वियो जंहिंमें अंदरि माखी विधियल हुई, उहा मां रखे उहा हिनखे मां मोटाए ॾिनी। चई भाउ तूं हिनखे छा चयो हुयो। छोकिरो जो मां त हिनखे चयो भाई हिन माखी विधियल आहे, मुंहिंजी अमानत करे रख, मूंखे साल खनि कमां मोटी ईंदुसि। चई पोइ बाक़ी अशरफियूं त कोन हुयूं न। आख़िरकार हिनखे जाॾो कान जवाबु मिलियो। हिन चयो हाणे खली फेरे थो वञा, जेको फ़ैसिला बि सुठा कंदो आहे ऐं हुनखे चोरनि जी सुञाणप बि हूंदी आहे, जेको माण्हू कूड़ हणंदो आहे त हुनखे ख़बर पइजी वेंदी। आख़िरकार हिन जो फ़ैसिलो वियो हारून रशीद वटि, ख़लीफ़े वटि। उते हिन जेको सो ॻाल्हियूं कयूं, चई त मुंहिंजी 2000 अशरफियूं हुयूं, खली में विधियल हुयूं, माखी अंदरि विधियल हुई उन में, मां हिन मौलवी खे ॾेई वियुसि। साल खां मां मोटी आयो आहे त हाणे चयो त तुंहिंजी अशरफियूं कोन हुयूं, हिन में अंदरि माखी हुई। मां जो घर वञी खोली, अचे हिनखे चयो में ॿियनि वटि फ़ैसिला करायां, पर को बि माना मुंहिंजो तदारक कोन थियो आहे। मां जो तव्हां वटि आयो आहियां। मौलवी खे चए तूं ॾे हवाला। चई ख़लीफ़ा ॻाल्हि ईअं, हिन मूंखे चयो त हीअ मुंहिंजी खली संभाले रखिजांइ, हिन में माखी विधियल आहे,
मां उहा उअं ई बंदि थियल उते रखे छॾी हुई। हाणे जेको त मां रखे छॾी, हिन जी साल सॼो मां संभालियो हिन जी शइ खे, उनजो मूंखे माना इहो मिलियो आहे नतीजो, मूंखे हाणे चोर थो वठे। की हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हां ॿई हिमल जो वञो, 2 ॾींहंनि खां पोइ तव्हांजो फ़ैसिलो थींदो। छो जो फ़ैसिलो अहिड़ो हुयो, हे हलिया विया ॿई। हिते जेको त ख़लीफ़े वेही सोचियो पंहिंजे मशीरनि सां गॾु, आख़िर हिन जो फ़ैसिलो थिए कीअं, निबिरे कीअं। मौलवी जे मथां ॻाल्हि साबित थिए कान थी, ऐं छोकिरो जेको यतीम आहे उहो बि कूड़ कोन थो वणे, उनजी ॻाल्हि बि सही आहे। हाणे निबेरो कीअं कजे हिननि जो। हाणे इन ई सोच में हुया, आख़िरकार राति थी वई। ख़लीफ़े चयो पंहिंजे मशीर खे, चई ॻाल्हि ॿुध, राति हलूं था शहर जो थोरो चकर कटे अचूं, ॾिसूं त शहर में छा थो हले राति जो। चई ठीकु आहे। हिननि पंहिंजी पोशाक मटाई, उहे ग़रीबनि वारा लटा पातो जेके ग़रीब मज़ूर पाईंदा आहिनि, पाए हे निकिरी पिया गलियुनि में अंदरि। अचो ॾिठो त 4-5 छोकिरा रांदि खेॾनि था पिया गली में। हे बि अचे उन कुंड ते जे बीह रहिया, उहो रांदि पिया खेॾनि। हाणे हुनजी रांदि पिया ॾिसनि, हे रांदि खेॾनि कीअं था, नंढा ॿार जेके। त हाणे हिकिड़े छोकिरे चयो मां ख़लीफ़ो आहियां, ॿिए खे चई तूं जेको त मुला आहीं, मौलवी आहीं, तूं वटि अमानत जीअं रखी। हिकिड़े खे चई तूं उहो छोकिरो आहीं यतीम, तूं हिन वटि अची अमानत रखी हुई। ॿियनि खे चई तव्हां मुंहिंजा मशीर आहियो। हाणे मां विया थो, हो हिकिड़ो पथर रखे उन मथां वेही रहियो, चई मां ख़लीफ़ो आहियां। हाणे मूं वटि तव्हां भई फ़रियाद पेश कयो। हे बि ॾिसनि पिया, हाणे ख़लीफ़ो ऐं मशीर ॾिसनि पिया छोकिरा कनि छा था। जेको छोकिरो चयो मां ख़लीफ़ो आहियां, पुछाए की यतीम छोकिरे, हिकिड़ो छोकिरो उनखे चई तूं यतीम छोकिरो आहीं, तुंहिंजूं अशरफियूं आहिनि। चई ॾे हवाला। चई ख़लीफ़ा ॻाल्हि हीअं, मुंहिंजूं 2000 अशरफियूं हुयूं, खॾी में अंदरि विधियल हुयूं, मां हिन वटि अमानत करे रखे वियो मौलवी वटि। साल खां मां मोटी आयो आहियां, उन माखी त आहे पर अशरफियूं कोन्हनि के। हाणे हे मञे कोन थो, हाणे मां काॾे वञा। वरी ॿियो जेको छोकिरो जेको मौलवी थियो, उनखे चई तूं ॾे हवाल। चई ख़लीफ़ा हिन मूं वटि अची अमानत रखी, खली मूं वटि रखी, मूंखे चई हिन में अंदरि माखी विधियल आहे। मां उहा साल पूरो मां हिन संभाले रखी आहे। उहो चङाई वक़्तु मुंहिंजो छुटो जो मां चङाई कई हिन सां, वरी फेराए मूंखे ई चोर वरितो अथई। हिते जेको छोकिरो जो ख़लीफ़ो थियो, उहो वेही वेही चई ॻाल्हि ॿुधो, खणी अचो उहा खली, खणी अचो मूं वटि पेश कयो। हाणे छोकिरा त खली त माना कोन हुई, मिले को ॾिठो को दॿो अहिड़ो खणी आया, चए वटि ख़लीफ़ा आहे। उन दॿे खे ॾिसी हिकिड़े सॾके, हिकिड़े मशीर खे चई हेॾे आयो। चई हिन मूं जेको त खाई ॾिस त माखी ताज़ी आहे या पुराणी आहे। जेको छोकिरनि पाण जेको ड्रामो ठातो पाण में, उन मशीर हिकिड़ो छोकिरो थियो, उन हिकिड़ा आङुरियूं घुमाए दॿे ते वात में हणी, चई ख़लीफ़ा हिन में माखी जेका ताज़ी आहे। चई मौलवी ॻाल्हि ॿुध, हिन जेका तोखे माखी नी उनखे साल थी वियो, उहा पुराणी माखी हुई, तूं हुन में नई माखी विधी आहे, यानी की अशरफियूं तूं कढियूं आहिनि, हिनखे भरे ॾे अशरफियूं। हिते जेको छोकिरो मौलवी थियो, चई बिल्कुलु मां भरे थो ॾियां, मां इहा वाक़ई चोरी कई आहे, मां हिन में नई माखी विधी आहे, मां हिनखे भरे थो ॾियां। चई हलो हाणे सभु विया, चई हलो हाणे रांदि ख़तमु थी हलिया विया। हिन ख़लीफ़े जेको त बीह पियो ॾिठो छोकिरनि जी अदाकारी सॼी, त छोकिरनि वाह जी अदाकारी कई आहे, पर वाह जी हिननि जेका त ॻोट भॻी आहे फ़ैसिले जी। हिन चयो हाणे इहो फ़ैसिलो थी वियो। जॾहिं सुबुह थियो, हुननि खे घुरायईं ऐं हिन उन छोकिरे खे बि घुरायो जेको राति जो ख़लीफ़ो थियो, फ़ैसिलो पियो करे। उन छोकिरे खे सॼो शहर अचे गॾु थियो त हे फ़ैसिलो वॾो तमामु जेको त फ़ैसिलो अहिड़ो आहे जो को काज़ी हिन फ़ैसिले खे टोड़े न सघियो आहे। सॼो शहर आयो ऐं ख़लीफ़े जेको हुन छोकिरे खे घुरायो, जीअं राति अदाकारी कई ख़लीफ़े जी, उनखे चई वेह मूं वारे न ते कुर्सी ते वेह, तूं अॼु तूं हिनजो फ़ैसिलो कंदई। चई मां फ़ैसिलो कंदुसि, की तूं फ़ैसिलो करे हिनजो। उहो उन छोकिरे खे विहारे जेको त पंहिंजी कुर्सी ते। हाणे जेको त ख़लीफ़ो बि वेही रहियो पासे ते थी, माण्हू सभु हैरान थी विया, हे छोकिरो फ़ैसिलो कंदो हिन सभिनी जो, हे त वॾी ॻाल्हि आहे। छोकिरे खे चई हाणे तूं पंहिंजो शुरू कर पंहिंजा सुवाल जवाब हिननि सां। छोकिरो ओॾी महिल सॾ कयो यतीम छोकिरे खे, चई हेॾे अचु, तूं ॾे हवाल। चई हाल वाल ख़ैरु, मां जेको त 2000 अशरफियूं मां विझी खली में माखी विझी हिनखे ॾेई वियो मौलवी खे, मांखे कम सां हलियो, साल खां मां मोटी आयो आहियां, खली हिन मूंखे ॾिनी, पर हुन में अशरफियूं कोन हुयूं। हाणे हे मञे कोन थो। चई मौलवी तूं ॾे हवाल। चई ख़लीफ़ा ॻाल्हि हीअं आहे,
हिन जॻह मूंखे ॾिनी मूंखे चई माखी आहे हिन में अंदरि, उहा उअं ई ॿधल पई हुई, हिनखे मां मोटाइनी अशरफियूं हुयूं कोन, हे हाणे कूड़ थो वञे। हुन चई यतीम छोकिरे चई खली खणी आहे उहा जंहिंमें माखी विधल आहे। छोकिरो वञी खली खणी आयो, सॾी खे हिकिड़े ॿिनि मशीरनि खे हिन छोकिरे नंढे छोकिरे सर हेॾे चयो, चई माखी खाई ॾिसो। हिकिड़े दुकानदार खे बि सर खे चई हेॾे आहे, हे माखी खाई ॾिसो, पुराणी आहे ताज़ी आहे। उन दुकानदार जो ॾिठो त उहे त ॼाणनि पिया न जेके रखनि पिया माखी खपाइनि पिया, हुन ॾिठो चई त माखी ताज़ी आहे। मौलवी खे चई 2000 अशरफियूं तूं वटि हिन माखी ताज़ी विधल आहे, जे अगरि तूं अशरफियूं न कढी आहे त पोइ हिन माखी पुराणी हुजे आहे, तूं हुन माखी कढी हिन में तूं नई माखी विझी छॾिया, 2000 अशरफियूं हिनखे विझी ॾे, बाक़ी जीअं वधीक चई हाणे सदा तोखे ख़लीफ़ो ॾींदो। हिते जेको त वाह वाह थी वई त वाक़ई फ़ैसिलो निबिरी वियो। हुनजो मां ॼातो 2000 अशरफियूं, 2000 अशरफियूं हुनखे वठी छोकिरे खे ॾिनई। जेको त ख़लीफ़े हारून रशीद उन छोकिरे खे चई हाणे तूं मुंहिंजो ख़ासि माण्हू ई हिकिड़े, भली तूं नंढो ई आहीं पर तुंहिंजी पघार शुरू हूंदी, अगरि को बि अहिड़ो मामूलो मसइलो थींदो तूं माना तूं हुनखे हल ज़रूरु कंदे असां वटि अचे, बसि तुंहिंजो कमु इहो ई आहे, तूं असां वटि हिते ईंदे, का बि अहिड़ी ॻाल्हि थींदी जंहिंमें माना मुंझंदासीं असां तोखां सलाह ज़रूरु पुछा कंदासीं। हुन छोकिरे ॾिठो हुन टैलेंट, एॾी चालाकी ऐं एतिरो दिमाग़ हो छोकिरे खे, जो माना हुन चङो भलो फ़ैसिलो हुन मिंट में निबेरे छॾियो, जंहिंमें काज़ी मुंझी पिया, ख़लीफ़े जहिड़ा माण्हू मुंझी पिया। त सभिनी दोस्तनि जी महिरबानी, काफ़ी अहिड़ा छोकिरा आहिनि जिन खे एॾो वॾो दिमाग़ बि हूंदो आहे।